अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बहरान टीवी में भली कार मां हां मुबशर सोलंगी। सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर पारां सऊदी अरब जो सरकारी दौरो। आर्मी चीफ जी सऊदी अरब के वज़ीर दिफ़ा शहज़ादा ख़ालिद बिन सलमान सां मुलाकात में इलाइक़ाई सलामती की सूरतहाल, दिफ़ाई ऐं अस्करी तावन ते ॻाल्हि ॿोल, स्ट्रेटेजिक शराकतदारी ऐं बदिलजंदड़ जियो स्ट्रेटेजिक चैलेंजिस से ख़यालनि जी ॾेवट। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर के शाह सलमान बिन अब्दुल अज़ीज़ जी शाही फरमान तहत मेडल से नवाज़ियो वियो। इस्लामाबाद के मुख्तलिफ़ इलाक़नि में किथे हल्की किथे तेज़ बरसात, थधि में इज़ाफ़ो। एबटाबाद ऐं गिलियाद शहर के मुख्तलिफ़ हंधनि ते वक़्फ़े सां बसकारो। नीलम वादी वारनि हेठनि इलाइक़नि में भी बादल बरसी पिया। बाबूसर टॉप ऐं ॿियनि पहाड़ी इलाइक़नि में भी बर्फ़बारी। रोड़ी वेझो घर मां चोरी की कोशिश, मज़ामत ते ॿ ॼणा क़तल। दुबर थाणे जी हद ॻोठ डिप्टी सावंत में चोरनि ऐं बागियनि में फायरिंग की ॾेवठ। चोरनि की फायरिंग में ॿ बागिया मुख्तियार ऐं अब्दुल शकूर सावंत क़तल, एक ॼणो ज़ख़्मी। बागियनि की फायरिंग में एक चोर भी मारजन जा इतला, पुलिस तस्दीक न कई।